سورة الشرح أو سورة انشراح. بسم الله الرحمن الرحيم. ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب. اللہ باجھارے مہربان جے نالے سان شروع. اے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم تنجو سینو تو لائے کشادو نہ کیو اتھوں چھا ऐं तुंहिंजो हो ॿार तोखां लाथोसूं जंहिं तुंहिंजी पुठीअ खे ॻरो कयो हो ऐं तुंहिंजी साराह तो लाइ मथां ई कईसूं छो त बेशक अहंज सां गॾु सहज आहे बेशक अहंज सां गॾु सहज आहे. तंहिं करे जॾहिं वांदो थिए त इबादत लाइ महिनत कर ऐं ख़ासि पंहिंजे पालणहार ॾांहुं दिलि लॻाए.